इहा ॾंत कथा आहे या हक़ीक़त, पर चवनि था त संदसि मढ़ ते 10,000 खां वधीक अजरक पिया हुआ। ऐं अॼुकल्ह को धाड़ेल मरंदो आहे, उहे छा थींदो आहे? शायदि ईअं थींदो आहे। लाशो किनो थे तो जीत पमन था ऊपरे भी आज़ीज़ रोवन था। इहा 1985 जी ॻाल्हि आहे। खेसि ॾोहारी करार ॾेई, खेसि धाड़ेल करार ॾेई मुबैना पुलिस जे कूड़े मुक़ाबले में मारे वियो हो। पर इहा हक़ीक़त आहे त हू अॼु बि किरोणे सिंध जी दिलनि में ज़िंदा आहे। धाड़ेल हूंदे बि सिंधी संदसि नालो अॼु बि वॾे इज़त ऐं एहतराम सां वठंदा आहिनि। चवंदा आहिनि, वाह जवान वाह, परूचा जो वाकई मुड़ुसु माण्हू हो। छाकाणि त संदसि दिलि में पराई हुजे या पंहिंजी, औरत लाइ वॾो एहतराम हूंदो हो। खुरुनि दौरान, धाड़नि दौरान संदसि नज़र जेकॾहिं कंहिं औरत ते पवंदी हुई त हू इरादो ई मटाए छॾींदो हो। चवनि था त केतिरा ई भेरा हुन फुरकियल ॻह गठा ऐं पैसा ॾोकड़ ग़रीबनि ऐं औरतुनि खे ॾेई छॾिया हुआ। हू औरतुनि जी इज़त ख़ातिर पंहिंजनि साथियुनि सां बि विढ़ी पवंदो हो। इनखे चइबो आहे गैरत ऐं उनखे चइबो हो परू चांडियो। आऊं आहियां इरफान अली बुगियो। ब्लॉग में अॻिते वधण खां पहिरीं पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। इहो 7 मार्च जो वाक़ियो आहे। ठुल शहर तोड़े ॿियनि शहरनि मां लेडी टीचर्स वैन ते सवार थी केतिरा ई किलोमीटर्स परे जोंगल जे हिकु ॾूरांहे ॻोठ में वाक़े स्कूल वञी रहियूं हुयूं त जीअं हू उते पुठिते पियल ऐं तालीम खां महरूम ॿारनि खे पढ़ाए सघनि, खेनि इल्म जे ज़ेवर सां नवाज़े सघनि। पर हू ॻोठ सोडे ख़ान बंगलानी न पहुतियूं त रस्ते में खेनि वैशिन घेरे वरितो। हू बगड़नि जियां खेनि घेरे खेनि धमकाए रहिया हुआ ऐं ही न्याणियूं वीचारियूं अलाह खे ॿाॾाए रहियूं हुयूं त अॼु अलाह पाक असांजी इज़तुनि, असांजी जानिन जी हिफ़ाज़त फरमा। वो त उत्तर सिंध जे इन्हनि दादागीरनि पारां ग़रीब शरीफ़ शहरनि खे अगवा करणु, खेनि फुरण लुटण, खेनि क़त्ल करणु रोज़ जो मामूल आहे। पर हीउ वाक़ियो शायदि पंहिंजी नौयत जो अनोखो ऐं पहिरियों वाक़ियो हो जो किन धाड़ेलनि पारां औरतुनि खे ईअं यरगमाल बणाए वियो। बहरहाल जोंगल पुलिस जा दबंग अमलदार त वाक़े वारे हंधि न पहुता, पर मक़ामी ॻोठाणनि मुड़सी करे हथियारनि जे ज़ोर ते इन्हनि धाड़ेलनि खे भॼाए कढियो ऐं इन्हनि न्याणियुनि खे बचाए वरितो, संदनि इज़तुनि जी हिफ़ाज़त कई। सिंध में अञा बि न्याणियुनि जी ऐं औरतुनि जी इज़तुनि खां सिर घुरण वारी रिवायत ख़तमु नाहे थी। परू चांडे लाइ मशहूरु हो त हू ग़रीबनि जो हमदर्द हो। फुरियल लुटियल माल दौलत ऐं पैसा ग़रीबनि में घुराए छॾींदो हो। उन करे ई खेसि सिंध जो रोबिन हुड चवंदा हुआ। पर अॼोका धाड़ेल छा कंदा आहिनि? अॼोका धाड़ेल ग़रीबनि खां पुछंदा आहिनि, मिसकीननि खे अगवा कंदा आहिनि, ॿारनि खे बि ज़ंजीरुनि में चकरे वणनि सां टंगे छॾींदा आहिनि ऐं मरीज़नि खे बि न छॾींदा आहिनि। जेके मरीज़ अस्पतालुनि मां इलाज कराए वापसि घर वञी रहिया हूंदा आहिनि, उन्हनि खां बि दवाऊं इलाज जा पैसा खणींदा आहिनि। एसि ताईं जो फुरदौरान पैसा न ॾियण ते मरीज़नि खे बि मारे छॾींदा आहिनि। जीअं हुननि 16 मार्च ते गंबट खां दवा वठी मोटंदड़ कंदकोट वासी कैंसर जे मरीज़ शकील मीराणी खे मारे छॾियो हो। किथे परू चांडियो ऐं किथे अॼोका धाड़ेल। परू चांडियो त अमीरनि खां पैसा फुरे ग़रीबनि में विराईंदो हो, पर अॼोका धाड़ेल ग़रीबनि खां पैसा फुरे शायदि वॾेरनि, होतारनि ऐं इन्हनि अमीरनि ताईं पहुचाईंदा आहिनि। बयाना तौरु जीअं 18 जून ते हिकु पीसन बागड़े खां 400 रुपया धाड़ेल फुरे विया। एसि ताईं संदसि जुती बि न छॾियऊं। तो खां घणो फुरिया? मोको मिले 400-500 थींदे। चौपल नवा हा, सुवाल बि हुयो हा। परू चांडे जे धाड़ेल बणजण पुठियां बि वॾेरा ॿुधाए वञनि था। किन माण्हुनि जो चवणु आहे त हू वॾेरनि जे चुच ते धाड़ेल बणियो हो, पर के चवनि था त हू वॾेरनि जे ज़ुल्मनि खां तंग थी बेले में लथो हो। पर अॼोका धाड़ेल त सिधा सवां इन्हनि वॾेरनि ऐं उतारनि जा वाठा आहिनि ऐं पुलिस सां मुबैना तौरु संदनि गच जोड़ आहे। तव्हां कॾहिं ॿुधो त कंहिं धाड़ेल कंहिं वॾेरे खे फुरियो हुजे, कंहिं भोतार जे ॿार खे अगवा कयो हुजे, कंहिं पुलिस ऑफिसर या संदसि फैमिली खे जरगमाल बणायो हुजे? उत्तर सिंध जा इहे धाड़ेल त ग़रीबनि खे छॾीनि था, ग़रीबनि खे जरगमाल बणाइनि था
शरीफ़ शहरनि खे क़तल कनि था। मरीज़ ऐं न्याणियुनि खां बि नथा मुड़नि। माथे बच्चो मुटाए दिन पंहिंजे बच्चनि जे सदके हिननि जी वहशत इन हद ताईं पहुची चुकी आहे जो ग़रीबनि जे ॿारनि खे अगवा करे खेनि ज़ंजीरुनि में जकड़े वणनि सां टंगे छॾींदा आहिनि। फिल्म शोले जे फर्ज़ी किरदार धाड़ेल गब्बर सिंह जी दहशत 50 मील परे ताईं फैल हुई, पर परू चांडेला चवनि था त संदसि बहकाओ सॼी सिंध जे वॾेरनि सॼी सिंध जे पुलिस में पखिड़ियल हूंदो हो। आम सिंधीअ जी दिलि में परू चांडेला संदसि किरदार सबबु वॾी हमदर्दी, पर अॼोकनि धाड़ेलनि जो क़दुरु इन्हनि वॾेरनि ऐं पुलिस ऑफिसरनि वटि ज़रूरु हुजे, पर आम सिंधियुनि जी दिलनि में इन्हनि धाड़ेलनि में तमामु घणी नफ़रत आहे। इन हद ताईं नफ़रत आहे जो को माण्हू शैतान सां नफ़रत कंदो। चवनि था त परू चांडियो उन दौर जे वॾेरनि ऐं दादागीरनि ख़िलाफ़ हो, इन करे ई पाण वॾो दादागीर बणिजी वियो। हर दौर जे दादागीरनि खां मूंखे नफ़रत तवा। दौरे जो परू चांडे जे हवाले सां रिकॉर्ड तमामु घटि मौजूदु आहे, पर हेसि ताईं जेतिरियूं बि ॾंद कथाऊं जेतिरियूं ॻाल्हियूं साम्हूं अचनि उन्हनि में असांखे इहो नथो ॿुधण में अचे त परू चांडे कॾहिं कंहिं ग़रीब खे तंग कयो हुजे, न ई परू चांडे न्याणियुनि जी दिलि में कॾहिं का मेरी हिन जी बि दिलि में किथे न किथे रहम समायल हो। संदसि वजूद में आम सिंधी वसंदो हो, तॾहिं त हुन सिंध जी रिवायतुनि जी लज रखी। अॼोका धाड़ेल सिंध जी रिवायतुनि खे मुंहिंजा भेट करे रहिया आहिनि। सिंध जे आम माण्हुनि खे हुननि निशाने ते आणे हुननि खे क़तल करणु, अगवा करणु ऐं खेनि फुरणु लुटण जो हिकु सिलसिलो शुरू करे रखियो आहे। उन ते खेनि धाड़ेल खां वधीक जेकॾहिं को बघड़ करार ॾिजे, वहशी करार ॾिजे, शायदि लफ़्ज़ थींदा। हर दौर जे दादागीरनि खां मूंखे नफ़रत तवा। वॾा शहपर सिंधी टोपी निराड़ ते ऐं कुल्हे ते राइफल रखंदड़ परू चांडियो अॼु ताईं बि सिंधियुनि खां नाहे विसरी सघियो। ख़ासि तौर अॼोकनि धाड़ेलनि खे ॾिसी परू चांडियो सिंध जे माण्हुनि खे हिलियन न पर हीरो लॻे थो, पर को बि परू चांडियो धाड़ेल हो ऐं इहा पिणु हक़ीक़त आहे त हुन पहिरियों भेरो को माण्हू अगवा करे सिंध में अगवा इंडस्ट्री यादि कयो हो। परू चांडेला चवनि था त हुन ई संदसि टोले केतिरनि ई पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि खे शहीद कयो, पर उहो मुक़ाबिलो चवनि था त असली मुक़ाबिलो हो। पर अॼोका पुलिस मुक़ाबिला असली हूंदा आहिनि या मुक़ाबले जे नाले ते ड्रामा। जेकॾहिं इहे पुलिस अमलदार ऐं अहलकार एॾा ई दिलेर आहिनि जेके आम सिंधी जवाननि खे मुबैना तौरु कूड़नि मुक़ाबलनि में मारींदा आहिनि, त पोइ उहे कचे में लही इन्हनि पेशी धाड़ेलनि सां मुक़ाबला छो नथा कनि, उन्हनि खे छो नथा मारीनि, उन्हनि खे उबतो छो नथा टंगी। जेतोणीकि परू चांडे जे प्रोफाइल ते केतिरा ई ॾोह बि नज़र अचनि था, पर संदसि किरदार जो मजमूई तौरु जेकॾहिं जाइज़ो वठूं त हू असांखे ग़रीबनि जो हमदर्द नज़र अचे। हू औरतुनि ऐं ॿारनि जो एतिराम ऐं इज़त कंदड़ नज़र अचे थो। इन करे छा परू चांडे खे धाड़ेल चइजे? अॼोकनि धाड़ेलनि खे ॾिसी छा परू चांडे खे बि धाड़ेल करार ॾिजे या खेसि उन ज़ालमाने सिस्टम जो बाग़ी करार ॾिजे जंहिं पाण ई पंहिंजे ख़ानदान मथां ज़ुल्म खे ॾिसी इंसाफ़ जे इदारनि वटां इंसाफ़ न मिलंदे पाण ई इंसाफ़ हासिल करण जी कोशिशि कई ऐं बेले में लही पियो ऐं चवनि था त पहिरियों भेरो हुन कंहिं माण्हू खे अगवा करे सिंध अंदरि अगवा इंडस्ट्री जो बुनियादु विधो। बहरहाल अॼोकनि धाड़ेलनि ऐं तंहिं दौर जे मशहूरु धाड़ेल परू चांडे जे किरदार में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हू ॾोहारी ज़रूरु हो, पर हू पंहिंजी बंदूक इन्हनि वॾेरनि इन्हनि ज़ालमनि ते ताड़ींदो हो, करप्ट पुलिस अमलदारनि खे निशाने ते रखंदो हो। उत्तर सिंध में इन्हनि धाड़ेलनि जी दहशतगर्दी जारी आहे। पुलिस इन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई करण बदिरां, इन्हनि सां मुक़ाबला करण बदिरां, इन्हनि ख़िलाफ़ को काराइतो ऑपरेशन करण बदिरां इन ते पुलिस ते इल्ज़ाम लॻनि था त उहा पिणु धाड़ेलनि जी साथारी बणियल आहे। जॾहिं त उत्तर सिंध जे भोदारनि मथां, सियासतदाननि मथां त इन्हनि धाड़ेलनि जी सरपरस्ती जा सिला सवा इल्ज़ाम आहिनि। पोइ हीअ रियासत छा पई करे? आख़िर छो कचे में वॾो ऑपरेशन छो नथो शुरू कयो वञे जीअं 1992 में शुरू कयो वियो हो? केतिरनि ई सालनि ताईं धाड़ेलनि जो नालो निशानी ख़तमु थी वियो ऐं हिन समूरी सूरत हाल में असांखे सिंध जा आम माण्हू
तौरु माठ नज़र अचनि था। आख़िर छो का तहरीक शुरू नथी कई वञे जेका रियासत मथां दबाव विझी सघे त जीअं इन्हनि धाड़ेलनि ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई शुरू थी सघे ऐं सिंध जे माण्हुनि जी हिन हचा मां जान छुटी सघे। कश्मीर जा माण्हू घोटकी शिकारपुर जेकोबाद जा माण्हू सुख जो साहु खणी सघनि। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा।